खबर मां शेयर कंदासीं नौदेरो मां जिते सिंध एग्रीकल्चर वर्कर्स फेडरेशन पारां अवामी मसइलनि जे हल लाइ एहतजाज कयो पियो वञे। महांगाई, बेरोज़गारी, गैस ऐं बिजली जी लोड शेडिंग तोड़े सारियुनि ते कटौती ख़िलाफ़ एहतजाज कयो पियो वञे। अवां खे ख़बर ॾिए पिया सिंध अॻुवाणनि जो चवणु हो त महांगाई अवाम खे परेशान करे छॾियो आहे। हुकूमत वटि का बि पॉलिसी नाहे। नौदेरो मां खे अपडेट कयूं पिया। सिंध एग्रीकल्चर वर्कर्स फेडरेशन पारां अवामी मसइलनि जे हल लाइ एहतजाज कयो पियो वञे। तफ़सील मालूम कंदासीं। नूर मोहम्मद सुमरो लाइन ते मौजूद आहे। जी नूर मोहम्मद, छा तफ़सील आहिनि? जी शायद बिल्कुल नवंदरो में सिंध एग्रीकल्चर वर्कर यूनियन फेडरेशन पारां अवामी मसइलनि जे हल लाइ महंगाई, बेरोज़गारी, बिजली ऐं गैस जी लोड शेडिंग ऐं साड़ियुनि जी कटौतीअ ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी शहर जे मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि खां थींदी प्रेस क्लब पहुती। प्रेस क्लब पहुचण बैदि रैलीअ जी अॻुवाणी कंदड़ पठान, खोखर, अब्दुल्ला, ट्रगड़ो, कामरेड, नासिर मंसूर ऐं ॿियनि जो चवणो त महांगाईअ ते कंट्रोल करे गैस ऐं बिजलीअ जी हथरादू लोड शेडिंग ख़तम करे खाइण पीअण जो सामान सस्तो कयो वञे। जी वॾी महिरबानी नूर मोहम्मद सुमरो तफ़सील ॾियण जे लाइ।